अम्मा खणी कुछ ॾींहुं सब्र कयूं हा। हाणे मूसा ख़ान नौकरनि जे चवण ते बेइज़्ज़तो करणु शुरू करे ॾिनो आहे। हाणे मूंखां सब्र कोन थो थिए। ज़हर जी सॼी बोतल खाधे में मिलाए छॾ त कयूं मूसा जो कमु पूरो। जीअं मूसा जी ज़िंदगी जी ही आख़िरी रात हुजे। ईअं ई थींदो बाबा, ईअं ई थींदो। तूं रुगो ज़ीनत खे संभाल जा। ज़ीनत जो त ख़्याल ई न कजांइ। उनखे थोरो बि शक पइजी वियो न सॼो कमु ख़राबु थी वेंदो। बाबा ज़ीनत जो ख़्याल कयां या ज़ीनत जो ख़्याल न कयां, पर ज़ीनत जो असांजे मथां हर वक़्तु शक रहे थो। सिर्फ़ु एतिरो ख़्यालु कर मूसा ख़ान मानी खाई वञे पोइ ज़ीनत खे मां पाण संभालींदुसि। वठी के कमरे में बंदि करे छॾींदासीं। जेसीं ताईं मूसा फतकी फतकी दम ॾींदो तेसीं ताईं ज़ीनत कमरे में बंदि हूंदी। बाबा तूं वञी ओताक ते वेह। जेकॾहिं तूं घर हूंदे न तेने मूसा ख़ान खे अजीब ऐं ग़रीब शक पैदा थींदा। अम्मा जेतिरो शक करणो अथसि न करे वठे। अॼु मूसा ख़ान जी आख़िरी रात आहे, आख़िरी रात। उहो बि तॾहिं जॾहिं मानी खाए। बाबा किथे ईअं न थिए जो असां मूसा जे लाइ खॾ खोटींदा रहूं ऐं मूसा असांजे लाइ ॿाहिरां ई कुझु ॿियो सोचे अचे। अम्मा मां ॿाहिरि वञां थो, तूं को बि ख़ौफ़ न कर। वञी मानी तयारु कर, ज़हर जी बोतल सॼी मिलाए छॾ। ॿाहिरि वञी मूसा ख़ान जो वायूं बताल करे अंदरि थो मोकिलियांसि। अम्मा सिर्फ़ु तूं चई अॻियां मानी रखण जी देरि हूंदसि, सभु कुझु खाई चट करे छॾींदो। पोइ वञ बाबा वञ, तेसि ताईं मूसा खे पंहिंजी ॻाल्हियुनि में मुंझाए विया जेसि ताईं मां मानी तयारु करे वठां। अम्मा तूं बेख़ौफ़ थी करे मानी तयारु कर। अम्मा 2 कलाक तरसाए मूसा ख़ान खे पोइ वठी थो अचांसि। पोइ कयूंसि था हमेशह लाइ कमु तमामु। पग ॿधी मूसा जी मिल्कियत ते चढ़ी वेही थो भल दुनिया जे भला सालू तुंहिंजा बा शी मरे डब न चरे जे चरे त उफट मरे। सालू ऐं दादली कोन मुड़ंदा। अॼु मूसा खे ज़हर ज़रूरु ॾींदा। इहा ॻाल्हि मूसा खे कीअं ॿुधायां? मूसा त मूं मथां एतबार ई कोन कंदो। मूसा खे एतबार ॾियारणो पवंदो। ख़ुदा न करे जेकॾहिं मूसा खे कुझु बि थींदो त पोइ मुंहिंजो छा थींदो? इहे ॿई ॾाइण पीउ ऐं धीउ मुंहिंजो त जीअण ई हराम करे छॾींदा। किथे ईअं त न आहे जो मूंखे ॿुधाइण लाइ वरी इन्हनि जी चाल हुजे? कनि कुझु बि न ऐं मूसा हथां मूंखे बेइज़्ज़तो कराइनि। कुझु बि हुजे पर अॼु मूसा खे मां हक़ीक़त ज़रूरु ॿुधाईंदसि, ज़रूरु ॿुधाईंदसि। बाबा साईं रात काफ़ी थी चुकी आहे। हलो हाणे झटि घणी आराम कयो। हलूं था। नजीब तां हाल वाल करण ॾे। अॼु ॾाढी तकड़ राती थई। बाबा साईं भली तव्हां वेठा रहो, मुंहिंजे मथां को फ़र्क़ु कोन थो पए। तव्हां ओजागो कंदा तव्हांजी तबियत ख़राब थी पवंदी आहे। हा रईस तव्हां वञी आराम कयो, असां हिते आहियूं न। आराम आराम उन ॾींहुं ईंदो नजीब जॾहिं ख़ान जो लाश पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदुसि। रईस उन लाइ अहिड़ो तजारु विछायो आहे जो तमामु जल्द इहो धमाको ॿुधंदो। इहो कमु करे ॾेखार नजीब त उन ॾींहुं महफ़िल मचायो, रंगीन महफ़िल मचायो। कीअं नाडला? बाबा साईं तव्हां त रात जा राणा आहियो। जॾहिं बि दिलि चयो महफ़िल मचाए सघो था। और महफ़िल जो मज़ो ई पंहिंजो।
ईअं सखणी महफ़िल मचायां मूसा ख़ान खे मज़ो कोन ॾींदी आहे। महफ़िल त पूरी ॾींहुं मज़ो ॾींदी जॾहिं दुश्मननि जे लाशनि ते बि रक़्स कंदासीं। रक़्स मां बि उन रक़्स जी ताड़ में आहियां बाबा साईं। उन रक़्स जी ताड़ में अहिड़े रक़्स जो मौक़ियो मां तव्हांजे लाइ तमामु जल्द ॾींदुसि। खान जो लाश ॿोड़ीअ में बंदि करे रस्तो जे कदमनि में उछलाईंदुसि, कदमनि में। उहो ॾींहुं न ॼाण अलाए कॾहिं ईंदो, अलाए कॾहिं ईंदो नजीब। जेकॾहिं अॼु राति बची वए त, पर मूंखे कोन थो लॻे त उहो ॾींहुं तोखे नसीब थींदो। नजीब ख़्याल रहे, असां हाणे हलूं था। बेफ़िक्र थी वञे, आराम कयो। हितां जो को बि खुटको न कयो। आराम आराम भी हमेशा लाइ। फिरोज़ हुकुम कयो रेस खैरल नज़र कोन थो अचे। कम सां निकिरी वियो आहे रेस, चवे पियो त राति ताईं मां अची वेंदुसि। बाबल साईं तव्हां हाली आराम कयो। जीअं ई खैरल आयो त हिते हुनखे मां तरसायां थो। जीअं सुबुह थिए तव्हां हाल अहवाल वठिजोसि। बालो हाणे ओस ताईं मूंखे आराम न ईंदो जेसि ताईं मां हालार जे सिर जी क़ीमत खैरल खे न ॾींदुसि। हालार खान इन खैरल खां गरो आहे, गरो। इहो कमु तव्हां खान जे हवाले कयो। ॾींहं ॿिनि में खान इन हालार खे लेटाए ॾींदो आहे। खैरल बि कंहिंखां घटि न सम्झो। इनी मजूअ खे मुंहुं ॾियण वारो इहो ई खैरल हुयो। कुर्बान वञाए बाबल साईं, तव्हां खैरल खे बि बयानो ॾियो, पर खान सां बि ॻाल्हाए छॾियो। जंहिंजे वर चढ़े। बालू खान मथां मां ज़ोर नथो रखां। जेकॾहिं न खैरल खां कमु चढ़ी वियो त पोइ खान खे बि आज़माए वठिबो। रेस हाणे तबियत त सही आहे न? हा फिरोज़, शुक्र आहे। अलाह हयाती ॾींदो रेस तव्हांखे। बाबल साईं तव्हां बि हली हाणे आराम फरमायो। ऐं हा ॿियो कमु त खैरल अचे त हुनखे हिते ई रहाए छॾिजो, ठीकु आहे? हाज़ुर बाबल साईं, हाज़ुर। ये अखियूं फाड़े छा थी ॾिसे? मां तव्हांजो इहो मंसूबो कॾहिं बि कामयाब थियण न ॾींदसि। हिन मानीअ में ज़हर आहे। त हिन खाधे में ज़हर आहे? हा हा, हिन खाधे में ज़हर आहे। मूंखे त मूसा चयो मानी खणी अच, ऐं मां मानी खणी पई वञा, ऐं तूं चवें थी त हिन खाधे में ज़हर आहे। ठीकु आहे, त पोइ हीउ खाधो वञी मां वापसि पई रखां। जेकॾहिं मूंसां गोड़ करे न त हुनखे मुंहुं बि तूं ई ॾिजां। दादली, दादली, अचां थी अचां। मां वञी हीअ मानी मूंसा जे अॻियां रखां थी, ऐं तूं अची हुनखे हाणे रोक त हीअ मानी न खाए। अॻ में तूं मुंहिंजे मथां 2-3 कूड़ा इल्ज़ाम हणी चुकी आहीं, ऐं जेकॾहिं हाणे हीउ कूड़ो इल्ज़ाम मुंहिंजे मथां लॻो न त हिन हवेलीअ में या तूं रहंदी या मां रहंदा, सम्झी? मानी में एॾी देर? मानी त तयार हुई, पर तव्हां अचण में देरि कई, इन जे करे भाॼीअ खे ॿीहर गरम कयो। वे भला तूं बि खा मानी। न, मूंखे ॾाढी बुख लॻी, मूं खाई छॾी आहे।
थोड़ी मर्जी। खुदा करे या नहण अची किथे कम न ख़राब करे। उसी दई ते न अचे जैसी दई मूसा या मानी खाई बस न करे। न न खाधे में ज़हर न हूंदो। इहा मूंखे फासाइण जी चाल आहे। जीअं मां वञी गोड़ कयां ऐं मूंसां मुंहिंजी बेइज़ती करे। जेकॾहिं खाधे में ज़हर हुजे त पोइ कुझु बि थिए पर मूंसा खे ॿुधाइणु लाज़मी आहे, लाज़मी। आए तू छा थी ॾिसे? इहो मां आई हूंदी हिते वरी मुंहिंजी का गिला करण। सोचियो हूंदई कुझु न कुझु वरी मूंखे बदनाम करण जे लाइ। अड़ी उॾाइण मुंहिंजी का तोसां ज़ाती दुश्मनी न आहे जो मां तोखे बदनाम कंदमि। आख़िर ॻाल्हि छा आहे ॿुधाए छो नथी? मां इहा तव्हांखे मानी न खाइण ॾींदसि। मानीअ में ज़हर आहे। न मूंसां न। मानी में ज़हर? मूसा तू वञ उतां किथे नजीब वेठो थे उनखे चओ त गाॾी कढाए। पर जीनत मां बची वेंदो मां। तूं वञ जीनत तूं वञ। बाबा हाणे छा थींदो? अम्मा तूं को बि खौफ़ न कर। छो पाण खे संभाल। मूसा चंद घड़नि में ख़तम थी वेंदो। ऐं ज़ीनत असांजो छा ठाहे? कुझु बि नथी करे सघे। तूं हली करे मूसा खां अहिड़ी लत ॾेई हली साह कढो। हल हिन वक़्तु हिते वारो कर नजीब वारो कर। सालो मूसा खे ज़हर ॾिनो। छा? हा वारो कर मूंखे अस्पताल खणाए हल। मोरे तूं जल्दी वञ गाड़ी कढाए। हल जीजा अॻियां। भला सालो तो जाबा शिमरे रब न चरे जे चरे त उपट। नजीब हिन कमरे में। नजीब बाबा गाड़ी कढ। बस तूं बेफ़िक्र रह। नजीब तोखे कुझु बि थियण कोन ॾींदो। अच बाबा अच हिम्मत रख।
हाणे छा थींदो? भली लख कोशिशूं कनि मूंसां कोन बची सघंदो। हा इत्तफ़ाक़ बाबा इत्तफ़ाक़। जेकॾहिं हू बची वियो त पोइ असांजो छा थींदो? अम्मा जेकॾहिं मूंसां बची वियो न त पोइ असां कोन बचंदासीं। बाबा इन्ही खां पहिरियां जो असांजे मथां का मुसीबत अचे सोच त छा कयूं? हींअर जो हींअर असांखे इहा वेली छॾणी पवंदी। जेसीं ताईं असांखे इहा ख़बर न पए त मूंसां ख़तमु थी वियो तेसीं ताईं असांखे महफ़ूज़ जॻह ते हली करे पनाह वठूं। बाबा अॼोकी राति हिते न तरसूं? अम्मा जीअं मूंसां अस्पताल पहुतो न त पहिरियों कमु इहो कंदा त पुलिस असां ॾे मोकिलींदा। अम्मा इन खां पहिरियां जो पुलिस असांखे अची हथीको करे जेतिरो माल खणणो थी खणी वठ त हितां निकिरी हलूं। त पोइ अच बाबा त हवेलीअ खे ॿुहारे। मौला किथे शींहं खे ड्रब ते न चराईंदे पर न हीउ शइ कॾहिं बि ड्रब न चरंदो। मरंदो मरी वेंदो ड्रब न चरंदो। अम्मा हर तरीक़े पीर ते दुआ जा हथ खणो त जीअं मूसा ख़ान जो साह सड़ाओ। वॾा बाबा तुसां को ॿुधायां त मुसीबत न ॿुधायां त मौलू मुसीबत अचे। मौलू वञे त ओधर ते वञे केॾे? मौलू तो लाइ कहिड़ी मुसीबत आहे? वॾा बाबा हाकिम खान जी बंदूक मेरे सीने जे मथां में ॻाल्हि गाटे खां चढ़ गई। जेॾी महिल देख हाकिम खान जेको समय ते कावड़िया ते उधर ते। मौलू जे तो मुंहिंजी सलाह वठे न त हाकिम खान जे मुंहुं ई न चढ़ा। वॾा बाबा आखो त ॻोठ छोड़ वञा क्यों जे हाकिम जे रुख चढ़सा कोन। जेकर मैं इथे रहां ज़रूर हिक ॿिए जे रुख चढ़सूं उधर ते। मौलू तोखे ॻोठ छॾणो पवंदो जेकर तूं पंहिंजे सिर जो ख़ैर घुरींदो त। देख वॾा बाबा देख तूं साॾे मुंहं ते धमकिया पिया ॾींदा ऐं तूं सां ॿुधे खड़े वियो उधर ते। हाकिम खान छो तूं हरू भरू मुंहुं मोहबती माण्हूअ खे पाणी में पियो कढे? अदारा तव्हां अॼु हिन रोल जे चवण ते तव्हां पंहिंजो पाण खे परेशान न कयो। पुछोसि मां हिनखे कुझु बि न चयो ऐं जेकॾहिं मुंहिंजो दिमाग़ फिरियो अदारा मां मञा थो त हे माण्हू तव्हांजो दादलो आहे ऐं हिनखे छॾियोसि त मुंहिंजे मसइले जे विच में न अचे। जेकर मुंहिंजे मसइले जे विच में आयो ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ तव्हांजा कन भरींदो रहियो त मुफ़्त में रगड़जी वेंदो। मुफ़्त में। देख वॾा बाबा देख तूं सारे साम्हूं पिया धमकिया ॾींदा ॿुधा ओधर ते मेरा ॾो। अदारा कुझु टाइम जेकॾहिं हे चमचो हिते रहियो त मुंहिंजे हथों मुफ़्त में मारियो वेंदो। मुफ़्त में। वॾा बाबा पहिरें पिया पहुते बस हुन में
हिसाब किताब दे मैं हर भरू मुक्त जे मरीज वञा फ़ाइदा कहिड़ा ॻाल्हि ॻाटे को चढ़ गई मैं न रसां वॾा बाबा मेरे बाबा अरे तेरे यार कुछ को न करो तो ये कुछ न करो ए मां वेठो रहा अरे सफा कुछ एठा करो तो मनु अॼु खां पोइ हाकिम ख़ान तोखे कुझु बि न चवंदो बाक़ी तूं जेका इहा पक थो करे न इहा पक पंहिंजी बंदि कर न हुनखे मुंहिंजे बारे में कुझु चवंदो कर ऐं न हुनजे बारे में कुझु मूंखे ॿुधाईंदो कर वॾा बाबा मेरा ॻाल्हाइण जेको आहे न इनमें सभिनी को बकवास पिया लॻंदा आहिनि बहितर ई हुए त अॼु ॾींहुं करणु वठूं मैं गले साईं को दर्द बस कुझु बि थी पवे तुसां फिरावां को विढ़ेदार सां उधर ते विढ़ेदार सां न त मेरा मौलू कमदार नाले ई नहीं उधर ते